अस्सलाम वालेकुम। एक दफ़ो ॿीहर मां कुझु आइडिया खणी आई आहियां तव्हांजे लाइ त जॾहिं असां रिली ठाहींदा आहियूं त उन जे लाइ असांखे टुकड़ियूं कीअं कटणु खपनि। आज फिर एक और आइडिया के साथ में आई हूँ कि जब हम रिली बनाते हैं या पैच वर्क का या कपड़े के पीसेस का कोई भी काम करते हैं तो उसके लिए हमें किस तरह से कपड़े काटने चाहिए, पीसेस किस तरह काटने चाहिए। मिसाल के तौर पे बहुत सारे डिज़ाइन ऐसे होते हैं जिसमें हम एक ही वक्त में चौकोर टुकड़े और तिकोने टुकड़े इस्तेमाल करते हैं। ठीक है, तो कई डिज़ाइन अड़ा होंदा आहिनि, इलाही डिज़ाइन अक्सर असां रिलियूं जेके ठाहियूं था या रिलियुनि जे पैच वर्क जे कम में कुछ भी ठाहियूं था उनमें कई डिज़ाइन अड़ा होंदा आहिनि जंहिंमें चौरस टुकड़ा ऐं त्रिकुंडा टुकड़ा गॾु इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे हीअ डिज़ाइन ॾिसो, हीअ बि मां हिकिड़ी चादर ठाहियां थी, हिकिड़ो बेड स्प्रेड। त तव्हां ॾिसो त हिन में साॻी प्रिंट में हीअ चौरस टुकड़ा बि आहिनि ऐं हीअ त्रिकुंडा बि आहिनि। ठीकु आहे, ऐं अहिड़ी तरह सां हे रंगीन भी जेके आहिनि ही विच में चौरस आहिनि ऐं ही साइड में हिन में त्रिकुंडा ॾिनल हैं। तो इसमें आप देख सकते हैं कि जो बेस कलर है उसमें भी ये चौकोर टुकड़े भी हैं और इसमें ये तिकोने भी कटे हुए हैं। इसी तरह से जो मल्टी कलर मैंने इसमें यूज़ किया है इसमें भी आप देखें कि बीच में चौकोर हैं और इसके चारों तरफ जो है वो तिकोने टुकड़े हैं। तो इसके काटने का एक तरीका है। अब ऐसा नहीं होगा कि ये हमने चौकोर काट लिया है तो अब जब हमें तिकोना चाहिए तो इसी में से 2-3 लेके हम इसको मोड़ लेंगे और इसमें से एक ट्रायंगल निकाल लेंगे, ऐसा नहीं होता। हाँ ॾिसो जी, मूं रंगीन भी कटे रखिया आहिनि डिफरेंट कलर में, छो त हीउ मुंहिंजो प्रोजेक्ट अञा पूरो न आहे, मां ठाहियां पई। हीउ डिफरेंट रंग ॾिसो, हीउ मूं कटे रखिया आहिनि ऐं अहिड़ी तरह सां हीउ बि मूं कटे रखिया आहिनि कलर्ड में भी ऐं हीउ बेस जेको मूं कलर खयो आहे उन में भी। ठीकु आहे, त ईअं न कंदासीं त भई हाणे चौरस आहे, असांखे त्रिकुंडा भी खपनि त असां हिन चौरस मां ई कुझु खणी उन्हनि खे असां फोल्ड करे ऐं त्रिकुंडा करे ठाहे वठूं। इहो तरीक़ो न आहे, इहो तरीक़ो ग़लति आहे। सो अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी त असांखे कटिंग कीअं करणु घुरिजे जॾहिं असांखे चौरस ऐं त्रिकुंडा जेके आहिनि गॾु सिबणा हुजनि। सो हाणे सभिनी खां पहिरियों त कैंची हुजे, असांखे स्केल हुजे, ब्लैक कलर जी पेन आहे छो त ब्लैक रंग जेको आहे सभिनी कपिड़नि ते नज़र अची वेंदो आहे। ऐं हीअ क्विल्टिंग पिन्स मां पहिरियों बि ॾेखारे चुकी आहियां, ज़रूरी आहिनि। हिकिड़ो कटिंग बोर्ड आहे ऐं उन खां अलावा कटिंग बोर्ड ॾिसो इन लाइ ज़रूरी आहे त जीअं तव्हां टेबल ते बि रखी इहे टुकड़ा जूं लाइनूं कढी था सघो, पर पोइ उन ते पेन जा निशान थी वेंदा या कटिंग में ख़राबु थी सघे थो। इन करे बहितर आहे त हिकिड़ो पंहिंजो अहिड़ो बोर्ड ठाहे छॾियो जेको तव्हांजे सरफेस खे, बाक़ी सरफेस खे नुक़सानु न ॾींदो। सो हाणे सभिनी खां पहिरियों ॾिसो त मां जेके हिननि पीसिस जी माप रखी आहे, जेको स्क्वायर आहे मुंहिंजो इहो 3 इंच आहे, 3 इंच स्क्वायर। ठीकु आहे, तव्हां हीअ ॾिसी सघो था 3 इंच ही चौरस आहिनि मुंहिंजा पीसिस। त हिन मां जेकॾहिं असां 3 इंच जा पहिरियों पीसिस कटींदासीं त पोइ असां जेके ट्रायंगल लाइ कटींदासीं उहे असांखे केतिरा कटणु घुरिजनि। ट्रायंगल जेको आहे हमेशह थोरो वॾो कटणु घुरिजे। ठीकु आहे, हीअ हाणे मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां स्क्वायर पीसिस, त हाणे मां हिन में ट्रायंगल पीसिस तव्हांखे ॾेखारींदमि। त अगरि स्क्वायर असांजो 3 इंचनि जो आहे त असांजो ट्रायंगल जे लाइ जेको असां कटींदासीं उहो घणनि इंचनि जो हुजे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ट्रायंगल लाइ बि पहिरियों असां स्क्वायर कटींदासीं, चौरस टुकड़ियूं पहिरियों कटबियूं, पोइ उन्हनि मां असां त्रिकुंडा कटींदासीं। ठीक है, तो अब ये जो मेरा जो स्क्वायर है बेस कलर में या जिस भी, ये भी सेम दोनों कलर्स में, जो मल्टी कलर है और जो बेस कलर है वो 3-3 इंच के स्क्वायर पीसेस हैं, दोनों का जो नाप है सेम है। ठीक है, तो अब जब हम इसके लिए तिकोना काटेंगे तो लाजमी हमें पहले तो स्क्वायर काटना है, फिर उसमें से हम इसको तिकोना कर लेंगे। ठीक है, तो सबसे पहले ये मैं पहले भी बता चुकी हूँ कि अगर बहुत बड़ा पीस हो, ये देखें ये लंबा एक पीस है मेरे पास, इसको मैंने फोल्ड करके 4 तहें कर लिए, इनके मां चौड़ो कयो आहे ऐं पिन्स हयूं आहिनि त जीअं कपिड़ो जेको आहे हितां हुतां खिसके न, कपिड़ो हिकु हंधि फिक्स हुजे। ठीकु आहे, सो सभिनी खां पहिरियों त कपिड़ो इस्त्री थियल हुजे सिधो करे। हाणे जी हिन जा धागा वागा लटकनि था, ये मां हिन जा कटे छॾींदमि। ये धागे अभी मैं इसके काट के सीधा कर लेती हूँ। हाणे धागा हिन जा मां सभु कटे छॾिया आहिनि, हीअ बिल्कुलु फाइन फिनिशिंग सां आहे किनारो। हाणे ॾिसो हमेशह ही जेको आहे 3 इंच आहे त ही असां खणंदासीं 3.25 इंच। आप ये देखें ये इससे बढ़ा हुआ है। ठीक है, तो स्क्वायर अगर 3 इंच है तो ये हमारा जो त्रिकोण के लिए हम स्क्वायर काटेंगे वो 3.25 इंच होगा। ठीक है, जेकॾहिं असांजो ही चौरस जेको आहे उहो 3 इंच आहे त असां जेके त्रिकुंडा कटींदासीं उहे 3.25 इंच मां कटींदासीं। ॾिसो त जॾहिं
स्क्वायर जी सिलाई थींदी त उनजी त चौधारी हिकिड़ी सिलाई थी वेंदी, पर ही पाण में बि ॻंढिबा, हिन जो हिन सां बि वेंदी सिलाई, कपिड़ो वेंदो सिलाई में, वरी स्क्वायर सां ॻंढिबा त उन में बि हिन जो सिलाई में वेंदो। इन लाइ इहो ज़रूरी आहे त तव्हां हमेशह जेको 1/4 इंच जो चोथों हिसो तव्हां वॾो रखो। जेके तव्हां स्क्वायर कटियो था टिकुंडनि जे लाइ, उनखे इंच जो चौथों हिस्सो वॾो रखो। अगर आपका स्क्वायर जो है, आपका चौकोर जो है वो 4 इंच का है, तो आप जो ट्रायंगल के लिए चौकोर काटेंगी वो 4.25 इंच का होना चाहिए। अगर आपका चौकोर 2 इंच का है, तो जो आप ट्रायंगल के लिए चौकोर काटें वो आपका 2.25 इंच होना चाहिए। तो लाज़मी हर हाल में सवाई जेका है उहा वधाए कटियो, ठीकु आहे। अहिड़ा पीसिस, अहिड़ा चौरस टुकड़ा जिन मां असांखे टिकुंडा कटणा हुजनि, उन्हनि खे असां हमेशह चोथों जेको हिसो आहे इंच जो वधाए कटींदासीं, ठीकु आहे। मूंखे उमेदु आहे त ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। सो हाणे हिन मां जेके मां चौरस कटींदमि उहे 3.25 इंच जा, उनखां पोइ उन्हनि जा मां ट्रायंगल्स कटींदसि। हाणे ॾिसो मां हिन ते निशान हणी चुकी आहियां। ये मैंने इस पे निशान लगा दिए 3.25, 3.25 और 3.25। अब इसको मैं फोल्ड करूँगी हर निशान पे और इसकी मैं कटिंग कर लूँगी। पहले निशान पे मैं इसको फोल्ड कर रही हूँ और इसके में स्क्वायर बन गया। अब आप फ़र्क देखें कि जो मेरा स्क्वायर पीस है ये है और जो मेरा ट्रायंगल के काटने का स्क्वायर है उसका आप फ़र्क देख लें, या मैं दूसरे कलर का लेती हूँ ताकि वो आपको ठीक से समझ में आ जाए। ये दिसो, ये फ़र्क है। 1.25 इंच जो मैंने बड़ा रखा था वो सवाई आपको यहाँ नज़र आ जाएगी, ठीकु आहे। हिकिड़ो जेको सवाई मां वधाई ही उहा तव्हांखे हिते नज़र ईंदी, हू ही 3 इंच आहे, ही 3.25 इंच आहे, छो त हिन मां असां कटींदासीं टिकुंडा। हाणे मां हिन मां कटियां थी ट्रायंगल। इसको कॉर्नर टू कॉर्नर फोल्ड करेंगे। आप 2-3 पीसेस एक साथ काट सकती हैं। अगर सॉफ्ट कपड़ा हो तो 4 पीसेस भी साथ कट जाते हैं। तो ये कट गए मेरे ट्रायंगल, ठीक है। और दूसरी बात ये कि कभी भी जो है, मैं हमेशा कॉटन के कपड़े से काम करती हूँ, मैं रेशमी से नहीं करती, लेकिन यही चीज़ें रेशमी में भी बन जाएंगी। अब मैं फ़र्क बताऊँ आपको कि जब हम स्क्वायर में से, इसी सेम स्क्वायर में से एक ट्रायंगल काटेंगे तो वो सिलने के बाद उसके कोने जो हैं वो ख़त्म हो जाएंगे, ठीक है। और जो हम थोड़ा सा बड़ा करके काटते हैं, अब आप यहाँ देखिए, यहाँ आप देख रहे हैं कि इसके कॉर्नर से थोड़ा सा ऊपर भी जगह बची हुई है। ये जब सिलाई में जाएगा तो इसका कोना ऐसे ही साफ़ सुथरा रहेगा, वो कटेगा नहीं, दबेगा नहीं, ठीकु आहे। हीअ ॾिसो था, हीअ इन करे ई थियो आहे जो असां टिकुंडा थोड़ा वॾा कटिया आहिनि, त हिन जा जेके पासनि खां इहे मथे स्पेस बचियल आहे, त हीअ जॾहिं सिलाई में वेंदो, ठीकु आहे, त हीअ टिकुंडनि जी कुंड जेका आहे उहा ख़तमु न थींदी, उहा कुंड जेका आहे एतिरी साफ़ सुथरी ऐं फाइन रहंदी। इहो ई वजह आहे त जॾहिं बि स्क्वायर ऐं ट्रायंगल गॾु तव्हांखे सिबणा हुजनि त जेको ट्रायंगल लाइ स्क्वायर कटियो उहो थोरो वॾो कटियो, यानी चौरस खां थोरो वॾो पीस कटींदव। 2.25 इंच जी वधाए कटणी आहे त जीअं उहो तव्हांजो जेको टिकुंडो सिलाई खां पोइ जेको आहे तव्हांजो उहो सुठो बीहे, उनजी फिनिशिंग जेका आहे फाइन हुजे। इलाही सारा मूं पीसिस ठाहिया आहिनि डिफरेंट कलर्स में। अच्छा, ॿी बि तव्हांखे हिकिड़ी मां टिप ॾियां या सलाह ॾियां त जॾहिं बि तव्हां वटि इलाही नंढा नंढा टुकड़ा बचियल हुजनि त तव्हां अहिड़े टाइप जा उन मां डिज़ाइन ठाहे सघो था। हीअ सिर्फ़ु हिकिड़ो कंटिन्यू हिकिड़ो कलर आहे ऐं बाक़ी विच विच में हर के मूं वटि अहिड़ो कपिड़ो हुयो जंहिंमां हिकु हिकु टुकड़ी बि निकिती आहे त मूं हिन में हई आहे। तो ये जो आपके छोटे छोटे पीसेस हों, स्क्रैप्स हों कपड़े के बचे हुए, उसमें से भी ये डिज़ाइन आराम से बन जाते हैं। तो ये मैंने डिफरेंट, ये जो था मेरे पास एक ही पीस था तो उसमें से एक चौकोर निकला, वो भी मैंने इसमें लगा दिया है। तो ये है तरीका। आप सबकी फिनिशिंग देख सकते हैं कि ये कटिंग अगर आपकी बहुत फाइन है, नाप अगर आपका सही है तो काम आपका बेस्ट बनेगा। तो इहो ही मुंहिंजी अॼु जी वीडियो। इहो तव्हांखे मूं सेखारियो त जॾहिं चौरस ऐं टिकुंडा गॾु ॻंढिणा हुजनि त उन्हनि जी कटिंग कीअं थींदी। सो मुझे उम्मीद है तव्हांखे वीडियो वणी होंगी। अगर आपको मेरी ये वीडियो पसंद आई हो तो इसको शेयर करें, लाइक करें, कमेंट करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजे हिननि हुनरनि सां प्यार कयो, हिननि खे ज़िंदा रखो। हीअ असांजो बहितरीनु कमु आहे, असांजे देश जो, असांजे सिंधी मायुनि जो। सो प्यार सां कमु कयो, हिननि कमनि सां मुहबत कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो, पंहिंजे हुनरनि जो क़दुरु कयो। इनशाला वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।